अस्सलाम वालेकुम यार, उम्मीद आहे त तव्हां सभु ठीकु हूंदा, ख़ुशि हूंदा। इनशाला असां क्लास शुरू कंदासीं 2 मिंटनि में, जीअं बाक़ी शागिर्द बि अची सघनि। ऐं पंहिंजो तारुफ़ कराईंदो हलां। मुंहिंजो नालो GH लाखो आहे ऐं तक़रीबन 7 सालनि खां आऊं CSS ऐं PMS जे मुख़्तलिफ़ शागिर्दनि खे सिंधी सब्जेक्ट पढ़ाईंदो रहियो आहियां, जंहिंमें सिंधी जनरल ऐं सिंधी लिटरेचर शामिल आहे। अॼु असांजो क्लास बिलख़ुसूस असां सिंधी लिटरेचर जेको CSS जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे, PCS जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे, उन जे हवाले सां रखियो आहे। ऐं अॼु असां कुझु ख़ासि ॻाल्हियूं डिस्कस करण वारा आहियूं। अॼु जे हिन डेमो क्लास में कोशिशि कंदासीं त उन्हनि ॻाल्हियुनि उन्हनि शयुनि तां पर्दो खणो जेके अहम ॻाल्हियूं आहिनि। ऐं ख़ासि तौर ते CSS जे सिलेबस जे हवाले सां जेके काफ़ी सारा शागिर्द आहिनि जिन जा इहे सुवाल रहंदा आहिनि त सर उनखे कहिड़े तरह सां कवर कजे, कहिड़ियूं अहम शयूं आहिनि जिन खे कवर करण जी ज़रूरत आहे, उन हवाले सां अॼु असां डिटेल में डिस्कस कंदासीं इनशाला। त बसि पोइ क्लास शुरू कयूं था। ये अॼु असां डिस्कस कयूं था सिंधी लिटरेचर जे पूरे सिलेबस खे। त तनवीर जे हिन सिटुनि सां अॼु जे क्लास जी शुरूआति कयूं था त कुझु ॾेई वेंदासीं, कुझु न वठी वेंदासीं। कुझु ॾेई वेंदासीं, कुझु न वठी वेंदासीं। बूर आहियूं ॾेई वेवो पोइ छणी वेंदासीं। जे रहियो इश्क सलामत मुहाबे उनजे धिकारिन था तिन खे बि वणी वेंदासीं। बाबा अमूमन इहो ॾिठो वियो आहे त जॾहिं बि असां सिंधी सब्जेक्ट जी ॻाल्हि कंदा आहियूं ऐं सिंधी सब्जेक्ट में ख़ासि तौर ते CSS जे सिंधी सब्जेक्ट जी ॻाल्हि कंदा आहियूं त काफ़ी सारा मुंझारा असांखे दरपेश ईंदा आहिनि। ऐं पोइ असांखे इहो ॻाल्हि महसूसु थींदी आहे त सिंधी सब्जेक्ट जेको आहे सो ॾाढो ॾुखियो सब्जेक्ट आहे। इनखे कहिड़ी तरह सां कवर कजे, कहिड़ियूं शयूं आहिनि जिन ते फोकस हुजणु घुरिजे असांखे, कहिड़ियुनि शयुनि खे छॾणु घुरिजे, कहिड़ियुनि शयुनि खे वठणु घुरिजे, कहिड़ियूं शयूं कीअं कवर कजनि जो असां आसानीअ सां उन सब्जेक्ट खे मुकमल तौर ते कवर करे सघूं। त अॼु असां जेको जेको ही सेशन आहे, डेमो क्लास आहे, इन में असां उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि तां पर्दो खणंदासीं जेके ॻाल्हियूं असांजे CSS जे सिलेबस में मौजूदु आहिनि ऐं उन्हनि खे कहिड़ी तरह सां छा करिणो आहे, उन्हनि जे लाइ कहिड़ी तरह सां। ऐं ॿियो वरी सवाल इहो पुछियो वेंदो त साईं सिंधी सब्जेक्ट रखिजे न रखिजे, भला उनजो फ़ाइदो कहिड़ो थिए थो, उन में को फ़ाइदो को नुक़सान छा आहे। त उन जे हवाले सां अॼु असां डिटेल में डिस्कस कंदासीं। सभ खां पहिरीं बाबा त जॾहिं बि असां सिंधी सब्जेक्ट जी ॻाल्हि कयूं था ऐं सिंधी सब्जेक्ट जे बारे में सोचूं था त असांखे इहा ॻाल्हि नज़र अचे थी त काफ़ी सारा शागिर्द इन करे सिंधी खां लवाए वेंदा आहिनि त सर ॾाढो लेंदी सब्जेक्ट आहे, ॾाढो लेंदी जेको आहे सो हुनजो प्रोसेस आहे, इहो कीअं कवर थींदो, कहिड़ियूं शयूं कीअं कवर थींदियूं। ऐं उन खां पोइ पहिरीं त लेंदी सिलेबस जी ॻाल्हि अचे थी। वरी ॿियो नंबर जेको सुवाल असांखे नज़र अचे थो उहो इहो अचे थो त शाइरी खे यादि कीअं कयूं, शाइरी खे कहिड़ी तरह सां कवर कयूं। सर शाइरी इलाही ॾुखी आहे, पढ़ण में नथी अचे। असांजो बैकग्राउंड जेको आहे सो असां इंजीनियर आहियूं, असां डॉक्टर आहियूं, असां मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ु रखूं था ऐं पोइ इहे मामला असां सां जेके आहिनि सो दरपेश अचनि था। ऐं इन्हनि जे लाइ को महिरबानी कयो, को वे आउट ॿुधायो असांखे त असां उनखे जेको आहे सो सुठे नमूने सां कवर करे सघूं शयुनि खे। त अॼु असां उन सभिनी ॻाल्हियुनि जो जवाबु ॾींदा। सभ खां पहिरीं पहिरीं ऐं इहा ॻाल्हि तव्हांखे सम्झाईंदो हलंदुसि त कंहिं बि सब्जेक्ट जे खे में खे स्कोरिंग ठाहिण जे लाइ, उन में सुठे स्कोर करण जे लाइ कहिड़ियूं शयूं अहम आहिनि। असां मुंहिंजो हिकिड़ो फार्मूलो पंहिंजो आहे जंहिं तहत पूरो सेशन असांजो अॻिते हली हलंदो। त हिकिड़ो फार्मूला आहे PTI। हाणे तव्हांखे का पार्टी जो नालो यादि ईंदो हूंदो त साईं शायदि PTI जो सपोर्टर आहे, इमरान खान जो सपोर्टर आहे ऐं साईं तंहिं करे PTI हिन फार्मूले जो नालो रखियो आहे। पर न, ईअं कोन्हे को। हिन फार्मूले जो जेको प्रॉपर नालो आहे पेपर मैनेजमेंट, टाइम मैनेजमेंट एंड आइडियाज़ मैनेजमेंट। पेपर मैनेजमेंट सभ खां पहिरीं पहिरीं अचे थो त असांखे लिखणो छा आहे, कीअं लिखणो आहे। सभ खां वॾो सवाल CSS जे पेपर जो जॾहिं अचे थो उहो इहो अचे थो त असांखे कहिड़ी तरह सां सवाल खे अटैम्प्ट करिणो आहे, कहिड़ियूं शयूं कीअं पेपर में असां पुट करणियूं आहिनि। ठीकु आहे। उन खां पोइ अचे थो टाइम मैनेजमेंट, कहिड़ी शयूं केतिरे अंदाज़ सां कीअं लिखणो आहे जो टाइम मैनेज थी सघे। आमतौर ते ईअं थींदो आहे जॾहिं असां CSS जे सब्जेक्ट सिंधीअ जी ॻाल्हि करे रहिया हूंदा आहियूं। हाणे जेके क्लास में शागिर्द उहे जेके ऑलरेडी CSS में अपियर थी चुका आहिनि, सिंधी सब्जेक्ट उन्हनि जो ऑप्शन रही चुको आहे, त उहे इहा ॻाल्हि खे सेकेंड कंदा त जॾहिं असां सिंधी सब्जेक्ट, सिंधी मज़मून, सिंधी पेपर अटैम्प्ट कंदा आहियूं त मोस्टली ईअं थींदो आहे त असांजो टाइम मैनेज न थी सघंदो आहे। असांजो टाइम मैनेज न थी सघंदो आहे, असां टाइम मैनेज न आहियूं करे सघंदा। 3 सवाल असां पूरा कंदा आहियूं, चौथे सवाल में असां सिर्फ़ु इंट्रो लिखंदा आहियूं, 2 टे पॉइंट्स लिखंदा आहियूं, टाइम 3 कलाक पूरो थी वेंदो आहे। त असां हिते
इन पॉइंट खे डिस्कस कंदासीं त कहिड़ी तरह सां हिन सेशन में असां सिखंदासीं त कहिड़ी तरह सां असांखे पेपर में टाइम मैनेज करिणो आहे जो असां पंहिंजे पेपर खे मुकमल तौर ते लिखी सघूं। या वरी अञा PCS जी ॻाल्हि कयूं त PCS जे सिंधीअ में 5 सवाल तव्हांखे अटेम्प्ट करणा हूंदा आहिनि। उन में को बि ऑप्शन जेको आहे तव्हांखे ॿियो जेको ऑप्शन तव्हां वटि न हूंदो आहे ऐं तव्हां उनखे जेको आहे 5 सवाल तव्हांखे अटेम्प्ट करणा पवंदा आहिनि। MCQs वारो पोर्शन न हूंदो आहे त उन में असांखे टाइम मैनेज कीअं अहिड़ी तरह सां करिणो आहे उहो असां ज़रूरु डिस्कस कंदासीं हिन में, त टाइम कीअं मैनेज कजे। ठीकु आहे। उन खां पोइ आहे आइडियाज़ मैनेजमेंट। अगरि आउं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, तव्हांखे ॿुधी करे हैरत थींदी। कुझु शागिर्द मुंहिंजा पुराणा शागिर्द बि क्लास में मौजूदु आहिनि, शायदि उन्हनि खे इहा ॻाल्हि हाणे भली भी त ख़बर पइजी चुकी आहे त वाक़ई बि ईअं थी सघे थो, ईअं करे सघिजे थो। त असां आइडियाज़ मैनेजमेंट, मिसाल जी ॻाल्हि नंढिड़ो एग्ज़ाम्पल तव्हांखे ॾियां थो त हिन सेशन जॉइन करण सां फ़ाइदो तव्हांखे कहिड़ो थियणो आहे। अगरि मिसाल जी ॻाल्हि आऊं तव्हांखे चवां त असां पूरनि दौरनि जो, जेके असांजा दौर आहिनि, सूमरनि जो दौरु, समनि जो दौरु, अरगुननि, तुर्खाननि, मुग़लनि जो दौरु, कल्हुड़नि जो दौरु, टालपुरनि जो दौरु, अंग्रेज़नि जो दौरु, जदीद दौरु, इन सभिनी दौरनि जे लाइ असां हिकिड़ो पर्टिकुलर इंट्रोडक्शन ठाहे सघूं था, हिकिड़ो इंट्रो लिखी सघूं था जेको हर दौर ते फिट अची सघे थो। जंहिं बि दौर ते ईंदो तव्हां उन दौर जो उहो इंट्रोडक्शन, उहो जेको ठहियलु तव्हांजो तारुफ़ हूंदो, उहो तव्हां हुन में लिखी सघो था। हाणे इहा ॻाल्हि तव्हांजे लाइ ॿुधण ते माना तव्हांखे नई लॻे थी, यूनिक ॻाल्हि लॻे थी त सर इहो कीअं मुमकिन आहे। बाबा इहो मुमकिन थी सघे थो जॾहिं तव्हां उन ते एतिरो वर्क करे चुका हूंदा आहियो न, जेतिरो मूं वर्क कयो आहे। 8-9 साल मूं हिकिड़े सब्जेक्ट ते कमु कयो आहे, त मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में अची चुकी आहे त असां हिन हिकिड़े इंट्रो ठाहिण में उहा एतिरी इफर्ट्स विझूं जेकी 80% असां ॿियनि सब्जेक्ट्स में विझूं था या ॿियनि एरियाज़ में विझूं, उन जी जॻह ते असां हिकिड़े इंट्रो ठाहिण में एतिरी महिनत कयूं ऐं उहो इंट्रोडक्शन एॾो साफ़ सुथरो ऐं बहितरीन नमूने ठही वञे जो असां उनखे हर इंट्रो में असां इस्तेमालु करे सघूं था। बाबा हिकिड़ो मिंट। जी बाबा, त असां आइडियाज़ मैनेजमेंट ते ॻाल्हाए रहिया हुआसीं त आइडियाज़ मैनेज कीअं करणा आहिनि असांखे। हाणे इहो नंढिड़ो एग्ज़ाम्पल मूं तव्हांखे ॿुधायो आहे जेको असां दौरनि जे हवाले सां इस्तेमालु कंदासीं। हाणे अमूमन तव्हां ॾिठो हूंदो, अगरि न्यू ट्रेंड जी ॻाल्हि कयूं, PCS जो ऐं CSS वारनि जो माइंड सेट जी ॻाल्हि कयूं, त मोस्टली तव्हांखे नज़र ईंदो आहे त तव्हांखे नावल ते सवाल पुछियो वेंदो आहे, अफ़साने ते सवाल पुछियो वेंदो आहे। हाणे मिसाल जी ॻाल्हि आहे, ऐं हिकिड़ी मज़े जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त असां मुंहिंजे क्लास में कुझु अहिड़ा शागिर्द बि हूंदा जिन जा इहे नावल सभु जेके सिलेबस में पढ़ियल आहिनि उहे मुकमल पढ़ियल बि हूंदा, पर हिते सवाल इहो थो अचे त उनखे सवाल में कीअं कन्वर्ट कयूं। 20 मार्कुनि जे सवाल में उनखे कहिड़ी तरह सां कन्वर्ट करे सघिजे थो, जॾहिं त असांजो पूरो नावल जेको 400 पेजिस जो आहे, 300 पेजिस जो आहे, उनखे असांखे कहिड़ी तरह समराइज़ करे, कहिड़ी तरह उनजी समरी ठाहे करे असांखे अहिड़े सवाल जे जवाब में पेश करणो आहे जो हू असांजो एग्ज़ामिनर उन मां राज़ी थी वञे, उनखे ख़बर पइजी वञे त असांखे सवाल जो जवाबु लिखणु अचे थो। आमतौर ते ईअं थींदो आहे जो असां उहे शयूं उन तरह सां लिखी न आहियूं सघंदा, असांजूं शयूं पढ़ियल हूंदियूं आहिनि पर असांखे टेक्निकलिटीज़ जी ख़बर न हूंदी आहे। असां टेक्निकल बुनियादनि ते वञी उनखे हल करण खां क़ासिर हूंदा आहियूं, उनखे असां अटेम्प्ट न करे सघंदा आहियूं। त पोइ असां कोशिशि इहा कंदासीं त कहिड़ी तरह सां उन्हनि शयुनि खे सिस्टमेटिक वे सां असां घटि टाइम में आइडियाज़ मैनेजमेंट जे ज़रिए असां उनखे हल करे सघूं था। मिसाल जी ॻाल्हि करे सवाल पुछो थो वञे, बाबा हमओस ते तनक़ीदी नोट लिखो। हमओस त असांजो पूरो नावल पढ़ियल आहे। मिसाल जी ॻाल्हि कुझु शागिर्दनि जो पढ़ियल हूंदो, मोस्टली शागिर्दनि जो पढ़ियल बि कोन्हे, नालो ॿुधल बि कोन हूंदो घणो करे, छो त असां एतिरो सीरियस सिंधी खे वठंदा कोन आहियूं, एतिरो सीरियस सिंधी खे न आहियूं वठंदा। बाबा थी वेंदो, बाबा उहो 2012 खां पहिरीं थी वेंदो हुयो त बाबा हिकिड़ो सवाल हिकिड़ो यादि कयोसीं, ॿियो यादि कयोसीं, हिकिड़ो तर्जुमो थी वियो, हिकिड़ो बुणियाद थी वियो, हिकिड़ो लतीफ़ थी वियो, हिकिड़ो अयास थी वियो, 4 सवाल थी विया, MCQ सवाल पूरो थी वियो, 60-70 मार्कूं अची वियूं। हाणे बाबा ट्रेंड तब्दील थी चुको आहे, सिंधी हाणे उहो सब्जेक्ट न आहे रहियो। पर अगरि हिन में महिनत कजे त सोशियोलॉजी, एंथ्रोपोलॉजी या ॿिया जेके हिन ग्रुप में सब्जेक्ट्स आहिनि उन सभिनि खां वधीक स्कोरिंग सब्जेक्ट तव्हांजो हीअ आहे। ऐं ॿी हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां, 2025, 2026
2027 अगरि इन टिनी मां तव्हांजो कोर्स अटेम्प्ट आहे त सिंधी ऑप्शनल ज़रूरु रखणु घुरिजे तव्हांखे। सोशियोलॉजी एंथ्रो फलाणो इमके ढिमके ते न वञो बाबा, तव्हांखे सिंधीअ तरफ़ अचणु घुरिजे। ठीकु आहे, इन जे करे त हींअर तव्हांजो एग्ज़ामिनर तब्दील थी चुको आहे, 25 में हुन ॾाढो सुठो स्कोर ॾिनो आहे, यानी कि इहो ट्रेंड जेको आहे उहो 3 साल हलंदव। 25 में स्कोर मिलियो आहे, 26 में स्कोर ॾियणो अथसि, 27 में स्कोर ॾींदो, वरी 28 में अगरि सब्जेक्ट कुटिजे थो त कुटिजी सघिजे थो। जेके शागिर्द चवंदा आहिनि न साईं पंजाबी में इलाही स्कोर थो मिले, हाणे मूंखे DMC 25 में ॾेखारियो त तव्हां मूंखे ॾेखारियो त जंहिंजो स्कोर वधीक आयो, कोन आयो आहे वधीक स्कोर, मतिलबु ट्रेंड तब्दील थी चुको आहे, हींअर सिंधीअ जो ट्रेंड हले पियो। ही 2 साल तव्हां सिंधी खे सुठे नमूने रखी सघो था। हाणे मिसाल जी ॻाल्हि आहे, जीअं ॻाल्हि करियासीं पढ़ाॾो सोई सॾु संजी तारीख़ जो पढ़ाॾो आहे, मथी राय ते नावल जे प्लाट किरदारनि ऐं मक़सद ते नोट लिखो। हाणे हिनखे कीअं लिखूं? जेके शागिर्द उहो पुराणी सोच पुराणे ज़हनियत वारा आहिनि त बाबा न असांजो बसि हिकिड़ो नंढिड़ो किताब जेको मिले थो नासी रंग जो उहो पढ़ंदासीं ऐं असांजो सब्जेक्ट कवर थी वेंदो। कीअं कवर थींदो? आगा सलीम पंहिंजे नावल हमौस्त में तसौफ़ जे कहिड़े नज़रिए जी प्रचार कई आहे, खोले बयानु कयो। कीअं कंदासीं? हाणे असांखे सिखणो आहे त इन सवाल खे अटेम्प्ट कीअं करिणो आहे। मवाद तव्हांखे मिलंदो, तव्हांखे ॿुधाईंदुसि, तव्हां उहो मवाद पढ़ंदो, पर इन सवाल खे उन मवाद जे ज़रिए कहिड़ी तरह सां अटेम्प्ट करिणो आहे, इहो सेखारणु मुंहिंजो कमु आहे बाबा। छो त तव्हांखे हाणे सिंधी सेखारी वेंदी त अटेम्प्ट कीअं करिणो आहे। पढ़ाइण जो कमु मुंहिंजो कोन्हे, मुंहिंजो कमु सेखारण जो आहे। ऐं मुंहिंजो हिकिड़ो टारगेट रहियो आहे त बाबा ऐं पाण जेको आहे उहो शयूं पढ़ंदो आहियां जेके CS जे सिंधीअ जे हवाले सां हुजनि। थी सघे मुंहिंजा कुझु एरियाज़ अहिड़ा बि हूंदा, पंहिंजे सिंधी लिटरेचर जी अगरि ॻाल्हि कयूं त उहो कुझु मुंहिंजा वीक एरिया बि हूंदा, ठीकु आहे। पर CSS जो जेको सिलेबस आहे उन 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 ते मुंहिंजा हर हिकु एरिया ते 4-4 5-5 किताब पढ़ियल हूंदा। किताब जेको मुंहिंजो लिखियल आहे उहा त अलॻि छा, पर 4-4 5-5 किताब मुंहिंजा पढ़ियल आहिनि हिकिड़े हिकिड़े मौज़ूअ ते। त बाबा हिन मौज़ूअ खे अञा सुठो कीअं थो करे सघिजे, कीअं एग्ज़ामिनर खे वधीक लभाए सघिजे थो, कीअं उनजी दिलि खटे सघिजे थी, कहिड़ा असांजे वटि पैमाना हुजनि जंहिंजे ज़रिए असां हिनखे सुठे नमूने अटेम्प्ट करे ऐं एग्ज़ामिनर जी दिलि खटियूं ऐं 80+ स्कोर उन खां वठूं। ठीकु आहे बाबा, त असां कोशिशि कंदासीं हिन सेशन जे दौरान इहे शयूं असां कंदासीं। जीअं मिसाल जी ॻाल्हि आहे, सिंधी लिटरेचर कंबाइंड कम्पिटिटिव आयो त सिंधी ॿोली जा ठीकु आहे, केॾारो वेड़ जी ठीकु आहे। ॾिसो हिते हेठनि मां कंहिं बि अदब तहरीक जे पसे मंज़र में सिंधी अदब में रवायत रोशनी विझो। हाणे ही अहिड़ियूं शयूं आहिनि जेके आमतौर ते शागिर्दनि खे ख़बर ई कोन हूंदी आहे। सिंधी शाइरी जूं कहिड़ियूं सिन्फ़ूं आहिनि, किन बि ॿिनि जी फन। हाणे ॾिसो बिलू दादा पिशू पाशा सिधू दाड़ियल पंहिंजे दौर जा शाहकार अफ़साना हुआ ऐं अॼु बि पढ़ंदड़ में मशहूरु। उन्हनि किरदारनि जे वसीले अफ़साना निगारनि पढ़ंदड़ खे कहिड़ो पैगाम ॾियण जी कोशिशि कई आहे। हाणे ॾिसो अहिड़ो सुवालु अगरि एग्ज़ाम में अची वञे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त असांखे टेक्निकल तौर ते साउंड हुजणु ज़रूरी आहे न। अगरि बिलू दादा पढ़ियल न आहे त मिड़ई ख़ैर आहे, पिशू पाशा पढ़ियल आहे, सीधो दाड़ियल हिन मां को बि हिकिड़ो पढ़ियल आहे, त असां सम्झी वेंदासीं त बाबा ही कहिड़े अंदाज़ सां हिन सवाल खे अटेम्प्ट करिणो आहे। छो त अल्टीमेटली असांजो जेको मक़सदु आहे इहो आहे त बाबा असांखे खपे स्कोर। सिंधीअ में स्कोर कीअं ईंदो उहो आउं तव्हांखे सेखारींदुसि। ठीकु आहे न बाबा? हा, हाणे ॾिसो सिंध जो लोक अदब इंसानी समाज जे आला क़दरुनि जो भरपूर अकासी करे थो। कीअं कीअं हाणे इहो पाण सिखंदासीं। ठीकु आहे बाबा? हाणे अहिड़ा सवाल जेके हाणे अच्छा हाणे असां अचूं था त इनखे कीअं कवर कीअं कंदासीं असां। ठीकु आहे बाबा? हाणे आमतौर ते ही निशानी तव्हांजे साम्हूं स्क्रीन ते अची रही आहे। भला हिन जेको आहे न आमतौर ते ईअं थींदो आहे त असां इरिलेवेंट वधीक लिखंदा आहियूं। शागिर्द मूंखां पुछंदा आहिनि साईं घणा पना लिखां, सवाल में घणा पना लिखां जो मुंहिंजो 20 मार्कुनि जो पेपर थिए। बाबा आउं इहा ॻाल्हि कंदुसि, पननि लिखण जी ज़रूरत तोखे कान्हे का, तूं 4 पना लिख। 4 पना इरिलेवेंट न लिखो, रिलेवेंट लिखो। मोस्ट प्रोबेबिलिटी इहा हुजे त तव्हां बुल्स आहे जेको विच में निशान आहे उनखे। ठीकु आहे बाबा, काइंडली ज़ाकिर पंहिंजी बाबा माइक खे ऑफ रखो बच्चा, पंहिंजे माइक खे ऑफ रखो त जीअं मुंहिंजो आवाज़ तव्हां ताईं अचे बाबा। ठीकु आहे? अच्छा, त पोइ अहिड़ी तरह सां असां कहिड़ी तरह सां उन्हनि खे टारगेट करे सघूं था। मतिलबु असांजो इहो हुजे त असांखे उनखे डायरेक्ट अप्रोच वठणी आहे असांखे, त बाबा जेकी शइ पुछी रहियो आहे उहो उनखे ॿुधायो। ठीकु आहे न बाबा? जेकी शइ पुछे थो तव्हां उनखे एज़ इट इज़ ॿुधाईंदा त उहो वधीक तव्हांखे स्कोरिंग वारो जेको हिसाबु किताबु उहो वधीक नज़र ईंदो। हाणे जेके शागिर्द चवंदा साईं सिलेबस किथां कवर थींदो, बाबा अगरि तव्हां सिंधी जनरल जा शागिर्द आहियो त ही 2 किताब तव्हां ॾे हुजणु ज़रूरी आहिनि। अगरि तव्हां सिंधी
सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंधी लिटरेचर जा शागिर्द आहियो त ही किताब तव्हां ॾे हुजणु घुरिजे, सिंधी अदब जो तारुफ़। छाकाणि त हिन किताब में मूं मुकमल तौरु जेको सिलेबस तव्हांजो आहे CS जो, उहो काउंट करे, हाणे इहो किताब 1100 पेजिस जो थी सघियो पई। इहो किताब सिंधी अदब जो तारुफ़ 1100 पेजिस जो थी सघियो पे, ऐं पहिरीं जेको पहिरियों मसूदो मूं ठाहे रखियो उहो 1100 पेजिस जो हुयो। पर पोइ उन मां मूं कटे 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 जेके सिर्फ़ु सिलेबस में शामिल शयूं आहिनि उन्हनि ते ई मूं जेको आहे सो इहो सोचियो त बाबा हाणे उन्हनि शयुनि खे ई शामिल कबो, एक्स्ट्रा शयूं हुन में शामिल कोन कबियूं, जेके असांजे लाइ मोस्ट जेके सिलेबस में आहिनि उन्हनि खे असां कवर कंदासीं। ॿियनि शयुनि खे वधीक लिखण जी न ज़रूरत आहे, न ज़रूरत पवंदी असांखे, न कोई करण जी ज़रूरत आहे। हाणे उन ते अञा वधीक थोरो कमु करे रहियो आहियां, न्यू एडिशन में अञा थोरो हुन में थोरो इज़ाफ़ो कयां पियो कुझु शयुनि जो, जेके पास पेपर में कुझु शयूं आयल आहिनि। ठीकु आहे बाबा। उन खां अलावा हाणे हिकिड़ी ॿी शइ तव्हांखे ॿुधाए छॾियां त मिसाल जी ॻाल्हि आहे, तव्हां जॾहिं बि तारीख़ यादि कंदा आहियो, या हिकिड़ी ॿी अहम ॻाल्हि आउं हिते कंदुसि त ख़ासि तौर ते तव्हां ॾिठो हूंदो त हर सब्जेक्ट जी का न का वोकेबलरी हूंदी आहे, जॉर्गन हूंदी आहे। सिंधी सब्जेक्ट जी बि को जॉर्गन आहे। ठीकु आहे। अगरि आउं लफ़्ज़ चवां न्यूक, NUKE, न्यूक जो छा मतिलबु आहे? ख़बर आहे कंहिंखे बाबा न्यूक छा चइबो आहे? आहे कंहिंखे ख़बर बाबा न्यूक? न्यूक NUKE, न्यूक जो छा मतिलबु आहे? नाहे ख़बर? का ॻाल्हि कान्हे बाबा। न्यूक जो मतिलबु आहे न्यूक्लियर वेपन्स। हाणे अगरि तव्हां, हा बिल्कुलु बिल्कुलु, अगरि तव्हां इहो लफ़्ज़ इस्तेमालु कयो था उन प्रॉपर, मिसाल जी IR जे पेपर में इस्तेमालु कयो था, करंट अफेयर में इहो लफ़्ज़ न्यूक इस्तेमालु कयो था, त हाणे न्यूक्लियर वेपन्स जी जॻह ते न्यूक इस्तेमालु करे छॾियो। एग्ज़ामिनर खे ख़बर पइजी त बाबा ही IR जो बंदो आहे, ही करंट अफेयर जो बंदो आहे, ॾाढो सुठो पढ़ंदड़ माण्हू आहे, माना ही रिसर्च पेपर पढ़े थो। उनजो बेनिफिट असांखे छा थींदो? बेनिफिट इहो थींदो असांखे उनजो एज मिलंदो, उनजो बेनिफिट असांखे इहो मिलंदो जो असांजो जेको एग्ज़ामिनर आहे उहो वधीक असांजे वेझो थी वेंदो, ऐं हू असांजूं जेके नंढियूं नंढियूं ग़लतियूं आहिनि उन्हनि खे दरकिनार करे छॾींदो, उन्हनि खे छॾे ॾींदो, बाबा ठीकु आहे, का ॻाल्हि कान्हे, आहे लिखण जो सुठो आहे, भला हाणे ग़लती थी वियसि मिड़ई ख़ैर। हाणे जीअं हिते सदरी रवायतूं आहिनि, हाणे इहो हिकिड़ो टेक्निकल वर्ड आहे, ज़माने जे लट टेक्निकल वर्ड आहे, तानी पेटो टेक्निकल वर्ड आहे। असां अहिड़ा इलाही काफ़ी सारा वर्ड्स आहिनि, कुझु एक्सप्रेशन जेके हिन सेशन जे दौरान असां ऐं तव्हांखे ॾींदुसि त बाबा ही एक्सप्रेशन आहे, हिते तव्हांखे ज़रूरु इस्तेमालु करणु घुरिजे, छो त एग्ज़ामिनर कुझु शयूं ॻोल्हींदो पियो आहे तव्हांजे पेपर में। असां जॾहिं उनखे उहे शयूं प्रोवाइड कंदा आहियूं त हुनजी बि ज़िंदगी आसान थींदी आहे, ऐं उनजे जेको आहे न तुफ़ेल असांजी ज़िंदगी बि आसान थींदी आहे। जॾहिं बि असां तारीख़ लिखंदा आहियूं त असांखे काफ़ी सारी जेके न मामलनि खे फेस करिणो पवंदो आहे, यादि न थींदी आहे। रवायत छा हूंदी आहे? अगरि आउं तव्हां खां पुछां बाबा अरब स्प्रिंग कीअं शुरू थी? अरब स्प्रिंग ईअं शुरू थी त बाबा हिकिड़ो तुनसी आहे, तंज़ानिया आहे, या किथे आहे, उनजे हिकिड़े नंढड़े ॻोठ में कंहिं रेडी वारे खे कंहिं जेको आहे सो बाहि ॾेई साड़ियो या छा अहिड़े क़िस्म जो को वाक़ियो थियो, उहा रवायत आहे। पोइ तहरीक छा थी, उन शहर उन इलाइक़े उन खिते में जेको आहे सो जेको आहे तहरीक हलणु शुरू थी वई। लाड़ो छा आहे, पूरे अरबस्तान में, पूरो अरब जो जेको इलाइक़ो आहे, ठीकु आहे, मिडल ईस्ट में इहा तहरीक शुरू थी, ऐं अहिड़े क़िस्म जूं कारवायूं शुरू थियूं, ऐं जेको आहे सो हिकिड़ी वॾी जेकी आहे सो हिकिड़ी तब्दीली जेको आहे सो रूनुमा थी असांजे पूरे समाज में, उन पूरे समाज में। त हाणे जॾहिं बि असां कंहिंजी तारीख़ खे बयानु कयूं, नावल जी तारीख़, अफ़साने जी तारीख़, ड्रामे जी तारीख़, या ॿिए कंहिं बि क़िस्म जी तारीख़ बयानु कयूं, त इन तरह सां असां बयानु करे सघूं था। कंहिं पर्टिकुलर असां कंहिं जेनर जी ॻाल्हि कयूं त बाबा गज़ल जी तारीख़ बयानु कयूं, बाबा अफ़साने जी तारीख़ बयानु कयो, त इन तरह सां असां उन में बयानु कंदासीं। हाणे इहो तरीक़ो आहे, तव्हांखे आउं सेखारींदुसि कहिड़ी तरह सां तव्हांखे यादि करिणो आहे। जॾहिं बि असां सिंधी लिखंदा आहियूं त मोस्टली इहो प्रॉब्लम असांखे ईंदो आहे त असां बार बार रिपीटेशन पिया कंदा आहियूं, साॻियूं ॻाल्हियूं पिया रिपीट कंदा आहियूं, माना उहा साॻी ॻाल्हि पिया रिपीट कंदा आहियूं, रिपीटेशन वधीक थी वेंदी आहे असांखां। रीज़न छा आहे, जो असां वटि लेक ऑफ आइडियाज़, लेक ऑफ वोकेबलरी, लेक ऑफ जेको आहे थाट्स हूंदा आहिनि, उनजे करे असां उनखे घटि लिखी सघंदा आहियूं। पर अगरि साॻी तरह सां असां वटि हिकिड़ो जर्नल जेको आहे सो टॉपिक अची वेंदो आहे, जर्नल हिकिड़ो पैराग्राफ असांखे लिखिणो अथव, पोइ असां हुन में जेके न कुझु हेडर्स लॻाईंदा आहियूं या कनेक्टर्स लॻाईंदा आहियूं, बाबा सोशली, इकोनॉमिकली, पॉलिटिकली, सोशली, पोइ असां हुन में उहे शयूं हुन में कनेक्ट कंदा वेंदा आहियूं, ऐं अहिड़ी तरह सां असांजो पैराग्राफ ॾाढो भलो ऐं हिकिड़ो जेको वज़नाई थो ठही वेंदो आहे। त साॻी तरह सां असां जॾहिं बि कंहिं शइ खे लिखूं था त उनजो फ़न, फ़िक्र, मौज़ू, इहे टे अहिड़ा पहलू आहिनि जंहिं ते असां बहस करणु शुरू कंदासीं त आसानीअ सां असां जेको पैराग्राफ 2-3 लाइनुनि जो लिखूं पिया, सिटुनि जो लिखूं पिया,
उहो साॻियो हली करे तव्हांजो हिकिड़े पेज जो हिकिड़ो पैराग्राफ ठही सघे थो, ऐं पोइ जेकी तव्हांजी इहो मुंझारो आहे न त घणा पेज लिखणु घुरिजनि, उहो मुंझारो ख़तमु थी वेंदो। ठीकु आहे बाबा, त इहो असां ज़रूरु हिन सेशन जे दौरान सिखंदासीं। हाणे असां जेको आहे सो लाइन ऑफ सिलेबस डिस्कस कयूं था, त दौरनि जो जाइज़ो वठंदासीं, सूमरनि, समन, कल्होड़नि, टालपुरनि, अंग्रेज़नि जे दौर जो जाइज़ो वठंदासीं। उन खां अलावा अफ़सानवी अदब जेको मूं तव्हांखे ॿुधायो त नावल कीअं लिखिजे, नावल जे ते सुवालु ईंदो त कीअं लिखंदासीं, अफ़साने ते सुवालु ईंदो त कीअं लिखंदासीं। उन खां अलावा अफ़साने जो जाइज़ो वठंदासीं त इहो आहे छा। उन खां अलावा नावल ऐं अफ़साने में फ़र्क़ु पास पेपर में हिकिड़ो चकर अची चुको आहे, तंहिं करे आउं इहो पढ़ाए छॾींदो आहियां त जीअं ज़िंदगी तव्हांजी आसान रहे, ईअं न थिए त उहा वरी एरिया रही थी वञे। ठीकु आहे। नसर जो जाइज़ो, नसर नवीसनि जो जाइज़ो, मिसाल जी ॻाल्हि आहे, नसर नवीसनि ते सुवालु ईंदो आहे त बाबा फलाणे जो नसरी ख़िदमतूं बयानु कयो, अदबी ख़िदमतूं बयानु कयो। सफ़रनामे जो खुबियो, अल्ताफ़ शेख ते सुवालु ईंदो आहे। रीसेंट पास में हिकिड़ो जेको आहे सो नावल ते सुवालु अची चुको आहे, जिन स्लाइड्स ते आउं पढ़ाईंदो आहियां उन स्लाइड्स मां ई सुवालु आयल हो। लोक अदब जूं खूबियूं, लोक अदब ते हिकिड़ो सुवालु, माना मोस्ट ट्रेंड जेको हले थो अॼुकल्ह, हीअ अगरि असां 2 हफ़्ता चऊं त हीअ हर हफ़्ते जो इहो माना हिकिड़ो असांजो पूरो प्रोग्राम हूंदो आहे। हाणे हीअ हफ़्तो अफ़सानवी अदब जो जाइज़ो इहो हफ़्तो, ऐं नसर जो जाइज़ो इहो हफ़्तो अॼुकल्ह सभ खां वधीक ट्रेंड में अथव। ठीकु आहे। उन खां पोइ असां लतीफ़ ते डिस्कस कंदासीं, जदीद शाइरीअ ते डिस्कस कंदासीं, क़दीम शाइरी जेके पुराणा शाइर आहिनि असांजा क्लासिकल शाइर आहिनि, जंहिंमें काज़ी कादना, शाकिरीन बुरड़ी वारो आहे, या ॿिया जेके असांजा क्लासिकल शाइर सिलेबस में मौजूदु आहिनि, उन्हनि जे हवाले सां असां हिन में असां डिटेल में डिस्कस करण वारा आहियूं। उन खां पोइ लिसानियात जा जेके सुवाल आहिनि, 3 सुवाल असां हुन में अटेम्प्ट कंदासीं। सिंधी ॿोली जो पुण बुनियाद कीअं अटेम्प्ट कीअं कजे, हीउ सुवाल तव्हांखे मोस्टली किताबनि में मिलंदो, पर असांखे कहिड़ी तरह सां हुनखे अटेम्प्ट करिणो, सुवाल में कीअं लिखणो, छो त हीउ रटे वारो सुवाल आहे, पर रटे जी जॻह ते असां हुनखे कहिड़ी तरह सां वेल एक्सप्लेन्ड लिखी सघूं था, जो असांजो एग्ज़ामिनर पढ़ी करे हुनजी दिलि ख़ुशि थी वञे त ज़बरदस्त, ॾाढो बहितरीनु तव्हां कमु कयो आहे, ॾाढो सुठो तव्हां लिखियो आहे। उहो कीअं करे सघिजे थो, उहो आउं तव्हांखे हिन सेशन जे दौरान सेखारींदुसि। सिंधी ॿोली जा लहजा जेके अहम हिकिड़ो सुवाल आहे, उनजे हवाले सां असां डिस्कस कंदासीं। लहजनि में कहिड़ा लहजा लिखणु घुरिजनि, कहिड़ा न लिखणु घुरिजनि, कीअं लिखणु घुरिजनि, कहिड़ा एग्ज़ाम्पल लिखणु घुरिजनि। हाणे जेके कुझु शागिर्द मुंहिंजा पुराणा आहिनि, उन्हनि खे ख़बर आहे त आउं कहिड़ा एग्ज़ाम्पल्स लिखाईंदो आहियां, जेके रियल लाइफ एग्ज़ाम्पल्स हूंदा आहिनि, जेके रियल लाइफ एग्ज़ाम्पल्स हूंदा आहिनि, किताबनि मां कोन हूंदा आहिनि। माना तव्हांजो एग्ज़ामिनर उहो पढ़े त शागिर्द सिर्फ़ु किताब में मोह विझो कोन वेठो आहे, उहो सोसाइटी में समाज में बि शयुनि खे ॾिसे थो, ऑब्ज़र्व करे थो, ऐं उहे शयूं असांखे ॿुधाए थो। मतिलबु चवण जो इहो आहे त असां जॾहिं इहो ॿोलीअ जे लहजनि वारो सुवालु अटेम्प्ट कंदासीं, त अहिड़ा उन में कुझु जुमिला लिखंदासीं असां, जेके असांजे डे टू डे लाइफ में कमु अचनि था। असांखे जॾहिं कंपेरिजन करिणो पए थो लहजनि जो, त उनखे कंपेरिजन उनजे ॻाल्हाइण जे अंदाज़ सां कंदासीं। सिंधी ॿोली हिकु शाहूकार ॿोली आहे, इन हवाले सां सुवाल पास पेपर्स में बि आयल आहे ऐं अची बि सघे थो। उन खां अलावा ठीकु आहे बाबा, त हाणे इहो हिकिड़ो अहम एरियाज़ आहिनि जेके असां हिन सेशन जे दौरान डिस्कस कंदासीं। ठीकु आहे बाबा। अच्छा, हाणे ही सेशन जे हवाले सां हीउ नंबर तव्हांजी स्क्रीन ते अची रहियो आहे, इहो नंबर तव्हां नोट करे वठो, जंहिंखे बि रजिस्ट्रेशन कराइणी आहे। हिन सेशन जी जेकी फीस आहे उहो 6000 थींदी, ऐं इन में कोशिशि कंदासीं असां त मोस्ट प्रोबेबिलिटी इहा आहे त असां तव्हांखे रिकॉर्डिंग बि अवेलेबल करे ॾियूं। ठीकु आहे। छो त मूंखे ख़बर आहे त काफ़ी सारा शागिर्द कुझु रिमोट एरियाज़ में रहनि था, जिन वटि नेट जी अवेलेबिलिटी कोन हूंदी आहे। पोइ जॾहिं नेट न हूंदो आहे त मथे ते हथ हूंदा आहिनि त पाण मरी वियासीं, हाणे त टॉपिक रहिजी वियो, ईअं कोन्ह थींदो। तव्हां सेशन वरितो, जॾहिं बि तव्हांजो नेट जो इशू थींदो, तव्हांखे रिकॉर्डेड लेक्चर मिली वेंदो, त जीअं तव्हांजो सिलेबस कंप्लीट थी सघे। मुंहिंजो पहिरियों सर टाइम भी बता दें और ड्यूरेशन, बाबा हा सभा क्लास टाइमिंग जेकी आहे उहा असांजी 7:20 ते टाइम आहे। 7:20 ते क्लास शुरू थींदो, 8 बजे क्लास ख़तमु थींदो, 40 मिंट जी क्लास हूंदी आहे। ठीकु आहे। उन खां अलावा हिन जी ड्यूरेशन जेकी आहे 1 मंथ आहे, 15 ते स्टार्ट थिए पियो, 15 ताईं असां हिनखे ख़तमु करे छॾींदासीं, 15 डिसंबर ताईं हीअ वाइंड अप थी वेंदो। ठीकु आहे बाबा। ऐं क्लास टाइमिंग तव्हांखे ॿुधाए चुको 7:20 ते आहे। सिंधी जनरल जी जेकी टाइमिंग आहे उहो 8:20 जी आहे। अगरि सिंधी जनरल को शागिर्द पढ़णु चाहे थो त उनजी 8:20 ते टाइमिंग आहे, उहो अलॻि सेशन आहे, उनजो हिसाबु किताबु अलॻि आहे, हिकिड़ी अलॻि सिलेबस ई अलॻि आहे उनजो। ऐं उहो जेको सिलेबस आहे उहो अगरि तव्हां अॼु जॉइन कंदो त उहो जनवरी जी 1 तारीख़ ख़तमु थींदो। ठीकु आहे। अगरि अॼु जॉइन कंदो 1.5 महीनो उहो सेशन आहे। ठीकु आहे। सिंधी जनरल जो, छो त हुन में इलाही सारा टॉपिक्स जेके आहिनि असां डिस्कस कंदा आहियूं। ठीकु आहे बाबा। बाबा हाणे तव्हां जेको सुवालु आहे त पुछी वठो।